उडेरोलाल मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल मटियारी ज़िले जी यूनियन काउंसिल ॿाराड़ी भिटशा जे ॻोठ गुलाम अली पोहर जे रवासियुनि पारां घरनि ऐं ॿनियुनि मां बरसाती पाणी नेकाल न थियण करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवाणी कंदड़ ॻोठाणनि नवीद पंवर, अली अकबर पंवर, मुजीबुर रहमान पंवर, मोहम्मद उमर पंवर ऐं ॿिनि चयो त बरसातनि सबबि घरनि ऐं ॿनियुनि में गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो आहे। केतिराई घर डही पट पइजी विया आहिनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी नोटिस वठी ॻोठनि मां पाणी खे निकाली ॾिनी वञे। नालो आहे हारून अली पंवर, ॻोठ गुलाम अली पंवर। असांजे ॻोठ में तमामु घणो पाणी बीठो आहे ऐं अलाए केतिरियूं ज़मीनूं जेको आहे गिराबाद पयूं आहिनि। अलाए केतिरो पाणी बीठो आहे, को फ़सुलु कोन थो थिए। अलाए केतिरो टाइम हींअर फ़सुलु कोन थींदो। असांजा रोड जेके आहिनि, रोड ख़राबु थी विया आहिनि तमामु पाणी जी वजह सां। असां जेके बि हिते असांजे ॻोठ में अलाए केतिरा ई घर किरी पिया आहिनि, अलाए केतिरियूं दीवारूं किरी पियूं आहिनि। को बि मदद करण वारो कोन आयो आहे ऑफिसर। असां अपील था कयूं त महिरबानी करे ऐं जेको आहे हिते अचे ऐं असांजो माना जेको नुक़सानु आहे उहो ॾिसी वञिजो। ॻोठ गुलाम अली पंवर, असांजे इलाइक़े जा टोटल फसल तबाह थी चुका आहिनि। वोण केलो सभु फसल तबाह थी विया आहिनि। अञा बि गोॾे जेॾो किथे चेल जेॾो पाणी बीठो आहे। घर काफ़ी किरी विया आहिनि, काफ़ी भितियूं किरियूं आहिनि, कोट किरिया आहिनि, घर किरी विया आहिनि। ग़रीब बेसहारा बेहसरा वेठा आहिनि। उनजी को बि मदद करण वारो कोन्हे। तपेदार खां वठी मुखियाकार AC DC को बि तावन करण लाइ तयारु कोन्हे। न ई को तरह जो नुमाइंदो, को अॻुवान, को बि असां वटि लड़ी न आयो आहे। न कंहिं मदद करण जी का यकीन ॾियारियो आहे। तंहिंजे करे असांजी मखदूम साहिबान, मखदूम मोहसिन, मखदूम फज़ल हुसैन, वॾा मखदूम तोड़े AC DC या सरकारी ऑफिसरनि खे अपील आहे त असांजे ॻोठ ऐं भर वारनि ॻोठनि जी मदद कई वञे ऐं उन्हनि सां तावन कयो वञे। महिरबानी। साईं, असां ॻोठ गुलाम अली पंवर जा रहवासी आहियूं। जीअं त हेल बरसाति तमामु घणो हिते नुक़सानु कयो आहे, असांजे सॼे मुल्क में कयो आहे, पर हिते मटियारी ज़िले में तमामु घणो नुक़सानु थियो आहे। जीअं त असांजे ॻोठनि में, घरनि में, असांजे ज़मीनुनि में तमामु घणो पाणी आहे। ॻोठनि मां असां पंहिंजी पाण मदद पाणी कढियो आहे। भाई ज़मीनूं, असांजा फ़सुल सभु तबाह थी विया आहिनि। को बि अॻुवान, को बि असां वटि न DC न AC केरु बि असांजे अॼु ताईं ॻोठ में लड़ी न आयो आहे। न असांजी कंहिं सार लधी आहे, न असांजे ग़रीबनि जा जेके घर रही विया आहिनि, न उन्हनि खां केरु पुछणु आयो आहे। केरु बि असांजी सार कोन थो लहे, केरु बि असांजी मदद नथो करे। जीअं त असांजी ज़मीनुनि में पाणी एतिरो आहे जो हीअ छमाही बि आबादी कोन थींदी। महिरबानी करे असांजो तावन करे पाणी कढायो वञे त जीअं असां पंहिंजी आबाद कयूं ऐं असांजी मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।